तू बाक़ी ज़िंदगी हिते क़ैद गुज़ारींदीअ या पंहिंजो पाण खे मारे ऐं जिंद आज़ाद कंदीअ? हिन ज़िंदगी खां त मुंहिंजे लाइ मरण बेहतर हूंदो। जेकॾहिं तू बिजली में हथ ॾेई पाण खे मारी न त मां सलाह तोखे इहा ई थी ॾियां त इहो बेहतर अथई। जेकॾहिं अञा बि घणो तड़पण ऐं मरण चाही न त पोइ मां तोखे ज़हर हथ करे ॾियां, पर उन सां तोखे तकलीफ़ वधीक थींदी। जेके ज़िंदगी में मूं तकलीफ़ूं खादियूं आहिनि न, शायदि मौत वक़्त बि इहा तकलीफ़ मूंखे कान मिलंदी। तू त मौत जी तकलीफ़ खां बि कोन थी ड्रिजी, मरण बि पसंदि नथी करी। पोइ तू आहीं कहिड़े क़िस्म जी जॾहिं त तुंहिंजे जीअण जा रस्ता सभई बंदि थी विया आहिनि? पोइ छो नैना ॿुधाई न छो? पोइ मरी छो नथी जान छॾाई, पंहिंजी बि ऐं मुंहिंजी बि? हा ज़रीना बेगम, ही महल मारियूं तोखे ई मुबारक। मूं ज़िंदगी में न इहे ख़्वाहिशूं कयूं न ऐं न ई वरी इहे ख़्वाहिशूं थींदियूं। जिन लाइ मां जीअण चाहियां पई न ऐं जिन लाइ मूं ज़िंदगी में ख्वाब ॾिठा हुया, उनखे मारियो वियो। हाणे जी छा कंदमि मां? मौत जो फ़ैसिलो तुंहिंजे लाइ करणु बहितर आहे, छो त तू ज़िंदगी में अॻिते ॾुख ॾिसी कोन सघंदी आहे। छो त हीअ ज़िंदगी वॾी ज़ालिम आहे। जेको पंहिंजी ज़िंदगी में इज़त किराए थो ॾिए न त उन जे लाइ जीअण ॾाढो ॾुखियो आहे। ज़िंदगी में मूं पंहिंजी इज़त नाहे विञाई। मूं प्यार कयो जेको पाप नाहे। मूं मथां ज़ुल्म कयो वियो ऐं मज़लूम पापी नथो थी सघे। बाक़ी गुनाहगारनि जी लिस्ट में ज़ालिम अची था वञनि। इहो फ़ैसिलो मुंहिंजो रब कंदो, केरु ज़ालिम ऐं केरु मज़लूम ऐं केरु इज़त वारो आहे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।